जी नाज़रीन, अवां के لاڙڪاڻي को खबर ॾींदा हलूं तो क़ौमी टीम जो फास्ट बालर शहानवाज ॾाहाणी जो لاڙڪاڻي पहुचण ते لاڙڪاڻي जे रहवासियुनि तरफ़ां शानदार आदरबा इस्तक़बाल कयो। नौजवान तरफ़ां शहानवाज ॾाहाणीअ सां सेल्फियूं पिण कढियूं वयूं। उन मौक़े ते वधीक शहानवाज ॾाहाणीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सबका अल्लाह पाक जो शुक्रगुजार है। अल्लाह पाक मूंखे इन मुक़ाम ते पुॼाए मूंखे परफॉर्म करायो है। बिल्कुल इनके पोयां मुझे वासियुनि जा दुआऊं आहिनि, पूरे सिंध वासियुनि जा दुआऊं आहिनि। ऐं उन खां पोइ मां जॾहिं बेस्ट बॉलर थी पंहिंजे वतन वापसि वरियो ऐं उन कहिड़े तरीक़े सां मुंहिंजो वेलकम थी रहियो आहे। मां इलाही हिते बिल ते पूरो लहंदुमि इंशाअल्लाह। सिंधियुनि वासियुनि जो जेको बि मक़सदु आहे, जेको बि उन मथे लेवल ते ॾिसणु चाहींदा इंशाअल्लाह उहो ज़रूरु उहो पूरो प्लेटफॉर्म थी वियो आहे GSL। ऐं बिल्कुलु मुंहिंजो उन्हनि नौजवाननि लाइ इहो ई मैसेज आहे त पंहिंजे वालिदैन जो एतिराम कनि ऐं पंहिंजे उस्तादनि जो एतिराम कनि ऐं दिलो जान सां महिनत कनि। इंशाअल्लाह उन्हनि खे बि हिकु ॾींहुं ज़रूरु मौक़ो मिलंदो। हाणे मुंहिंजो अलहमदुलिल्लाह पाकिस्तान टीम में बि नालो आहे, टेस्ट स्क्वाड में बिल्कुलु पुरजोश आहियां ऐं उमेदूं आहिनि काफ़ी ऐं पूरी सिंध जूं उमेदूं आहिनि मूं मथां इंशाअल्लाह। ऐं उन्हनि खे पूरो कंदुमि इंशाअल्लाह, परफॉर्म करे पाकिस्तान जो नालो ज़रूर रोशन करूँ। सभी प्लेयर का एक ख्वाब होता है कि वो अपने कंट्री के लिए प्रेजेंट करे। बिल्कुल मेरे लिए भी वही ख्वाब मेरा पूरा हुआ है। इंशाल्लाह मैं जब डेब्यू करूंगा तो वो मेरा ड्रीम पूरा होगा और अपने पाकिस्तान के लिए और